रसलाबाद भरसा मंगना पोटरा में दरगाह कींजे है। ईअं त पूरी सिंध सूफ़ियनि जी धरती रही है, पर सिंध में काफ़ी दरगाहूं अहिड़ियूं बि आहिनि जिते इलाइक़े वासियुनि खे का बि ॼाण न हूंदी आहे त हीअ क़बर कींजे आहे ऐं हिते छो बणाई वई आहे। हिते इलाइक़े वासियुनि खां पुछंदासीं त हीअ क़बर कींजे आहे। जॾहिं त इलाइक़े वासियुनि ॿुधायो त मियां मखदूम मोहम्मद साले नाले सां पीर सॾियो वेंदो आहे। जॾहिं त इलाइक़े वासियुनि ॿुधायो त हीअ दरगाह तमामु घणे वक़्त खां आहे, पर हाणे हीअ दरगाह ख़बरनि जे विच में दुनिया जे माण्हुनि खां ॿोझियल बणियल आहे। जॾहिं त हिन दरगाह खे पीर मखदूम साले जे नाले सां सॾियो वञे थो, पर हिन दरगाह खे का बि सहूलियत नाहे ॾिनी वई। जॾहिं त हिन घाटे ख़बरनि मां दरगाह ते अकेले वञण बि यकीन दिल ऐं गर्दी जी ॻाल्हि आहे। पर हितां जा रवासी वधीक ॿुधाइनि पिया त मखदूम मोहम्मद साले सां गॾु हिकु फ़क़ीर बि हो जंहिंजी क़बर हिते मौजूदु आहे, पर हिन दरगाह खे सवे साल गुज़री विया आहिनि। न हुकूमत हिन दरगाह जी सार लहे थो, न हितां जा इलाइक़े वासी। जॾहिं त मौजूदा फ़क़ीर दीन मोहम्मद चयो त मां दरगाह जी ड्यूटी ॾियां थो, 18 खां 20 साल गुज़री चुका आहिनि। जॾहिं त मां पाण मेरापुर शहर जो रवासी आहियां। मूंखे मियां मखदूम मोहम्मद साले मूं ख़्वाब में आयो ऐं मूंखे चयईं त दरगाह जी ड्यूटी ॾे। मां उन ॾींहं खां वठी हर शइ छॾे करे हिते दरगाह जी ड्यूटी ॾींदो आहियां, पर हिते इलाइक़े वासियुनि तोड़े हुकूमत हिन दरगाह जी का बि सार संभाल नथा लहनि। जॾहिं त हिन बारिशनि में साईं जो रोज़ो किरी पट थी आहे, पर हींअर त कंहिं बि दरगाह जी सार न लधी। पर आख़िर हिन दरगाह खे छो एतिरो इग्नोर कयो पियो वञे, हिन सुवाल इंतिज़ामिया ताईं छॾनि था। जीअं पीर मखदूम मोहम्मद साले जो रोज़ो ठहिराए ऐं ॿियूं सहूलियतूं दरगाह खे ॾिनियूं वञनि।